जना के दावत ॾियणी आहे। औरतुनि जहिड़ो फितरो दुनिया में ॿियो कोन्हे को मर्दनि जे वास्ते। पाण फरमायो त जवानी बि हुजे ऐं जवानी भी हुजे ऐं का औरत सां खिलवत भी थे उहे उन खां भॼी वञे। अलाह साईं फरमाए त मुंहिंजो बानो ख़ासि आहे, तुंहिंजो दर्जो मां वटि नबीअनि जे दर्जे जे बराबरि। राजीद भाउ जंहिंजो दर्जो नबीअनि जे बराबरि हुजे, इहे दुआ घुरत त क़बूल पवंदी न न पवंदी। असांखे कड़े अदनि जे मथां ठिकर ठिकर जेके बेदीन गॾिछा आहिनि, यहूदी हुजनि नसारा हुजनि रूही ज़मीन जा हुजनि, अलाह पाक जो कसम आहे त हिकिड़े कख जेतिरी परवाह कान्हे का। पर भाउ असांखे पंहिंजे नफ़्स अमारे जो आहे, असांखे पंहिंजे नफ़्स अमारे गुनाह में विधाई हिन बेपर्दगी जे हिन में जेकॾहिं माण्हू खातो त पोइ असांजो रस्तो न थी सघंदो। मां अॼु तव्हां खां इहो अंजाम वठणु घुरां थो त तव्हां पंहिंजे घरनि में अॻु शुरू कयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अलाह पाक जे हुक्म जी तामील कयो, ऐं जेके चोला ॾिसो या कपिड़ो अहिड़ो ॾिसो जेको उघड़ ज़ाहिर थिए, उन खे अॼु ई कढो, बाहि जे हवाले करे छॾियो, साड़े छॾियो, ज़हर सम्झो, नाम सम्झो, जो ॿिए खे ख़ैरात बि न ॾिजे इहो, छो त नाम ॿिए खे ख़ैरात न ॾिबो आहे। या मर्ज़ी त तव्हां मुंहिंजो चए ते हलंदव, अॼु जेको इन में पेर विझंदो अॻिते मुंहिंजो इम्तिहान, चवंदा मुला थियो आहे फलाण थियो आहे, सभु कुझु थींदो आहे इम्तिहान, मगर इन जो जिहाद जो सवाबु मिलंदो, काफ़िरनि सां जंग करण जो सवाबु मिलंदो। जेकॾहिं तव्हां इहा मदद कई दीन जी, जो जेके दोस्त अहबाब पंहिंजा माइट मिट हुजनि उते हे उघाड़ा वारा जेके लिबास आहिनि उहे कढायो, पंहिंजे घर मञा बि कढायो, पंहिंजे दोस्तनि माइटनि जे घर मञा बि कढायो। इहो क़बूल आहे। अलाह साईं तव्हांखे हिमत ॾींदो, असां सभिनी खे अलाह साईं हिमत ॾींदो, असां इन सां जिहाद कंदासीं। हे भॻल दरिया जो खंड आहे, नारे जो खंड न आहे, हे नारे जो खंड न आहे, हे वाह उन्हनि जो विराजनि जो खंड न आहे, हे आहे दरिया जो खंड। सॼे मुल्क में मां त ॾिसां थो त नंढियूं ओ बहराड़ी में जाते रहन जाते कोन जन उहे बि इहे रीतूं कढूं, बेटो गाड़ा कयूं थियूं अचनि। हे अलाह साईं तव्हांजी क़ुर्बानी खे क़बूल कयो, अॻु में पंहिंजे घर खां शुरू करियो, पोइ ॿाहिरि जेके दोस्त अहबाब हुजनि उन्हनि सभिनी सां हिन जिहाद में शरीक थियो। अलाह साईं कंदो जो असांजा नंग चला इज़त वारा अशराफ हूंदा, घरनि में हूंदा, ॿाहिरि हिननि खे निकिरणु न खपे, पर जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि गॾु न हुजे, परदे सां हुजे, जीअं हुकुम शरीयत जो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुरान शरीफ़ जो हुकुम आहे त ॿाहिरि निकिरनि त परदो हुजे। इन जे वास्ते ऐं इंशा अल्लाह ताला ॿिए जुमे जे मथां दलील लिखंदुसि जेकर तव्हांखे शरीर हुकुम हथनि में ॾींदुसि इंशा अल्लाह ताला। अलाह साईं कंदो असांजो नियतूं ख़ैर रब जे वास्ते जेको ॾींहुं जिहाद में भाङो वठंदो ऐं इन ते अमल कंदो, अलाह पाक जल शान वारो हुनखे उहो सवाबु ॾींदो जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त पोइ ते एतिरा मंगा उमती ईंदा, दीन जे वास्ते जिहाद कंदा, बदर वारनि सां गॾु हूंदा,
बदर जी जंग में जेके शहीद थिया उन्हीं जिहाद में हिननि खे बि साम्हूं आख़िर दावाना अनिल अख़बारनि में उघाड़ा फोटू आहिनि अख़बारनि में उघाड़ा वारा फोटू आहिनि ॿिया बि जेके हिन ते किथे किथे तस्वीरनि ते दवाउनि जे बक्सनि जे मथां हिन जे मथां आहिनि कोई भी उघाड़ो फोटू ॾिसण बि अहिड़ो गुनाह आहे जहिड़ो ॿाहिरि माण्हू खे ॾिसणु तंहिंजे करे इहे फोटू पंहिंजे घर में हुजनि घटि हिननि खे जंहिंखे पुॼे जिते बि पुॼे अख़बारनि जे मथां बि मस यानी फोटू जो पूछो कारो करे छॾे अलाह साईं पराह ॾींदो शैतान बाक़ाइदे अख़बार वारनि खे ऐं हिननि खे मचरायो आहे लश्कर आहिनि हिननि जो शैतान जो त जीअं मुस्लमाननि जे घरनि मंझि बेपर्दगी पवे फ़हाशी वधे इहे वकील आहिनि हिननि जा शैतान जा अलाह साईं हिननि जे शर खां साईं करीम सलाह जी उम्मत खे अमन ऐं पनाह